नाज़िर, सुल्तानकोट भरिसां रेलवे ट्रैक ते धमाके सां रावलपिंडी खां कोयटा वेंदड़ जाफ़र एक्सप्रेस जूं ॿ बोगियूं पटड़ी तां लही वयूं। फायरिंग में ज़ख़्मी थियलनि खे शिकारपुर इस्पताल आंदो वियो आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे महबूब बलोच। जी महबूब। जी बिल्कुल ही वाक़ियो पेश आया है शिकारपुर के भरिसां सुल्तानकोट लॻे जिते खां कोयटा वेंदड़ जाफ़र एक्सप्रेस के धमाके सां उॾाइण जी कोशिश कई हुई जंहिंमें 7 मुसाफ़िर ज़ख़्मी शिकारपुर आंदो हुयो। रेलवे ट्रैक ते जेको धमाकेदार जेके सिक्योरिटी इदारनि ने तफ़सील ॿुधाईंदे चयो आहे रेलवे ट्रैक ते जेको आहे धमाकेदार मवाद रखियो वियो जंहिंखे उॾाइण जी कोशिश कई वई ऐं ट्रेन खे नुक़सान न रसाइण जी कोशिश कई वई। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ट्रेन हादसे में जेके 450 मुसाफ़िर हुया जिन मां 7 मुसाफ़िर ज़ख़्मी थिया आहिनि जेके मामूली ज़ख़्मी आहिनि। इन हवाले सां पुलिस जेको पंहिंजो मौक़ुफ़ ॾींदे चयो आहे त धमाके सबबि ट्रेन पटड़ीअ तां लही वई ऐं जेको बोगी नंबर 5 के तमामु घणो नुक़सान रसियो आहे ऐं धमाके बाद सिक्योरिटी इदारा पुलिस तोड़े इलाइक़े वासी वाक़े वारे हंधि पहुता ऐं ज़ख़्मी हुआ उन्हनि खे फौरी तौर रेस्क्यू करे सिविल अस्पताल शिकारपुर जॾहिं त थोड़ी देरि बाद जेको आहे इंतज़ामिया बाद ट्रेन के जेको आहे बहाल करे उन जूं जेके 3 बोगियूं आहिनि उहे जेकाबाद मोकिली वयूं जॾहिं त ॿी इंजन घुराए करे जेके बक़ाया कुझु बोगियूं हुयूं उन्हनि खे वापसि जेको आहे रोहड़े तरफ़ मोकिलियो वियो। जी महबूब, अवां जी महिरबानी।